जुंगशाही मां वाक़ई अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट कर रहा है हुजूर अहमद ब्रोही। जुंगशाही प्रेस क्लब सथ पारां कोहिस्तान जी पथरीली सरज़मीन जुंगशाही में सिंध जे मशहूर सक़ाफ़ती रांदि मल मलाखड़ो जे चौथो राउंड थी गुज़रियो, जंहिंमें सिंध जा मशहूर मल पहलवान हिस्सो वरितो, जिन्हनि में अला बख्श जमाली, नसरुल्ला शीदी, इरफान शाह, काशिफ जोखियो, जानी ख़ासकेली, दादलो शीदी, कराची मलीर जो मल पहलवान शेर मोहम्मद जोखियो ऐं नवाब शाह मल पहलवान सैयद इरफान शाह शेर मोहम्मद जोखियो ऐं ॿियनि हिस्सो वरितो। महिमानी ख़ासि नओं चूंडिजी आयल वाइस चेयरमैन मक़सूद सूमरो, हाजी मीर हसन जोखियो, वॾेरो आलम सालार जोखियो, अज़हर जाकरो, पीर ग़ुलाम हुसैन शाह, अब्दुल रहीम जोखियो, जिन मल पहलवाननि खे नाम सां नवाज़ियो। मल एसोसिएशन जे सदर मल पहलवान ग़ुलाम नबी शीदी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चुत सिंध में मलाखड़ा थींदा आहिनि। कोहिस्तान में मलाखड़ो कोहिस्तान वासियुनि लाइ आहे। कोहिस्तान जा माण्हू तमामु महिमान नवाज़ आहिनि। आयल महिमाननि जा ऐं कोहिस्तान जी आयल अवाम जा थोरा मञिया ऐं मलाखड़े जो फाइनल राउंड आचर ॾींहुं कयो वेंदो।